जय झूलेलाल दोस्तो। अॼु असां ठाहींदासीं सिंधियुनि जी फेवरेट मिठाई। हा, इहा सिंधियुनि जी फेवरेट मिठाई आहे तोशा, जेका स्पेशली सिंधी कम्युनिटी में ठाही वेंदी आहे। त अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि इहे तोशा घर में कीअं ठाहिजनि। जय झूलेलाल दोस्तो, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। सभिनी खां पहिरियों खणंदासीं हिकु कटोरी, उन में विझंदासीं 2 चमचा खंडु, 2 टेबल स्पून असांखे खंडु खणणी आहे और उन में विझंदासीं असां अधु कटोरी पाणी। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं जेसिताईं इनखे साइड करे रखंदासीं असां। हाणे हिकु खणंदासीं बाउल, उन में विझंदासीं 2 कटोरियूं मैदो, 2 कप। 2 कप उन में मैदो विझंदासीं। मेजरिंग कप जेको आहे उन जो इस्तेमालु करे रही आहियां, जेको लॻभॻि 250 ml जो कप ईंदो आहे उहो। इन में 2 खां 3 चमचा असां इन में विझंदासीं घी, सचो घी जो इस्तेमालु करणो आहे। टेबल स्पून आहे इहो और 1/4 स्पून इन में असां विझंदासीं बेकिंग पाउडर। इन्हनि खे चङी तरह मिक्स कंदासीं। मिक्स करण खां पोइ मोइण ॾिसंदासीं बराबरि आहे कि न। त मुठी ॿधी ॾिसंदासीं, अगरि मुठी चङी तरह ॿधिजे थी पई हिन तरह त घी बराबरि आहे। अगरि मुठी नथी ॿधिजे त 1 चमचो घी अञा विझिजो तव्हां। इन खां पोइ असां इन में जेको खंडु वारो पाणी ठाहियो होसीं, उन पाणीअ में ॾिसो खंडु ॻरी वई आहे। इन पाणीअ जो इस्तेमालु करे असां सख़्तु अटो ॻोहींदासीं। ध्यानु रहे अटो जेको आहे नरम न थियणु खपे, इहो सख़्तु हुअणु खपे। थोरो थोरो पाणी विझी करे सख़्तु अटो ॻोहींदासीं। ॾिसो इहो अटो ॻोहिजी वियो आहे। इनखे असां अधु कलाकु ढके रखंदासीं। अधु कलाक खां पोइ इन मां असां ठाहींदासीं तोशा। हिकु चाणी खणंदासीं हाणे इन मां। तोशनि में न लेयर्स हूंदा आहिनि अंदरि, त उहो लेयर्स ठाहिण जे लाइ असां इनखे ॾिसो हिन तरह फोल्ड कंदासीं। 3 खां 4 दफ़ा ईअं फोल्ड करणो आहे त अंदरि जेके आहिनि उन में नंढा नंढा लेयर्स ठहंदा। सो अहिड़े रीति इनखे फोल्ड करणो आहे ऐं इनखे लसो करे वठंदासीं असां। और ध्यानु रहे अटो जेको आहे सख़्तु ॻोहिणो आहे। मोइण लाइ जेको घी असां इस्तेमालु कंदासीं उहो बि बराबरि क्वांटिटी में हुजे, घटि न हुअणु खपे। 1.5 खां 2 इंचनि जी लंबाईअ में असां इनखे कट कंदासीं। साइज़ घटि वधि तव्हां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियो। सो रोल जिते तव्हांखे लॻे भई खुली वियो आहे त उनखे हल्को सो प्रेस करे रोल कंदासीं असां, जीअं इहे क्रैक्स जेके आहिनि बंदि थी वञनि। इहे हाणे सभु तोशा असां कटे रखिया आहिनि। हाणे इनखे असांखे करणो आहे फ्राए। ॾिसो इन में तव्हांखे लेयर्स ॾिसण ईंदा। मीन्स असांजो अटो जेको आहे बराबरि ठहियो हो। अचो हाणे इनखे डीप फ्राए कंदासीं। मीडियम गरम खणंदासीं तेल, जाम तेज़ बाहि ते न रखिणो आहे, बिल्कुलु सिम बाहि ते रखी असां इनखे फ्राए कंदासीं। छाकाणि त बाहि अगरि तेज़ हूंदी न, ॿाहिरां त ब्राउन थी वेंदा पर अंदरां कचा रहिजी वेंदा। पर अंदरां भुरकणा और टेस्टी ठहनि इन जे लाइ बिल्कुलु सिम बाहि ते इनखे फ्राए करणो आहे। गोल्डन ब्राउन थियण ताईं इनखे असां फ्राए कंदासीं। जीअं जीअं इहे फ्राए थींदा तीअं ॾिसो इहे हल्का थींदा वेंदा आहिनि और इहे सरफेस ते तरंदा आहिनि। गोल्डन ब्राउन थियण ताईं इनखे फ्राए कंदासीं असां। ॾिसो ही कलर बराबरि आहे और इनखे हाणे कढी वठंदासीं असां। तोशनि में किथे किथे फ्राए करण खां पोइ हल्का हल्का क्रैक्स बि ईंदा आहिनि, त को इशू न आहे। इन्हनि में चाशनी वेंदी त इहे अञा बढ़िया लॻंदा। चाशनी ठाहिण जे लाइ असां खणंदासीं 1 कोप खंडु, अधु कोप पाणी, थोरो सो इलायची पाउडर और इन में विझंदासीं रोज़ एसेंस, जंहिंसां ॾाढी बढ़िया टेस्ट ईंदी आहे। मां पहिरियों 1 कोप खंडु विधो, जेको 250 ml जो कप आहे उन जो इस्तेमालु कयो आहे। अधु कोप पाणी विधो आहे ऐं 1/4 स्पून इन में इलायची पाउडर विधो आहे। कुझु ड्रॉप्स जेके आहिनि एसेंस जा विधा आहिनि, रोज़ एसेंस जा। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं और इनखे टकाईंदासीं।
सो खंडु ॻरण चालू थी वई आहे। गैस ते बाहि खे फुल रखंदासीं और हुनखे चङी तरह मिक्स कंदे टकाईंदासीं और हिक तार जी चाशनी ठाहींदासीं। ध्यानु रहे चाशनी जेका आहे हिक तार जी हुअणु खपे। अगरि हिक तार जी न हूंदी और चाशनी जेका आहे हल्की हूंदी मतिलबु पकी न ठहियल हूंदी त उनजे करे बि तोशा ख़राब थी वेंदा आहिनि। हिक तार जी चाशनी तयार थी वई आहे। जीअं हिक तार जी चाशनी तयार थी वेंदी त इन खां पोइ असां हिन में विझंदासीं तोशा विझी चङी तरह हिनखे घुमाईंदासीं असां। गैस चालू ई आहे। तोशा ॿिनि तरहनि जा हूंदा आहिनि, हिक में ॿाहिरां खंड जो लेयर न हूंदो आहे और हिक में खंड जो लेयर क्रिस्टल जो लेयर हूंदो आहे। त ॾिसो अगरि असांखे खंड जो लेयर न खपे त असां हाणे 2 या 3 मिंट हिन में तोशनि खे रखंदासीं और उन खां पोइ इन मां कढी करे कंहिं छाणीअ ते रखंदासीं त जीअं एक्सेस शुगर जेका आहे उहा ॿाहिरि निकिरी वेंदी उन मां। और अगरि असांखे हाणे खंड जो लेयर खपे त तोशा हिन में विधल ई हुजनि, इनखे असां कंटिन्यू टकाईंदासीं। ॾिसो चाशनी जेका आहे थिक थींदी वेंदी। गैस बंदि करे छॾींदासीं। जीअं खंड इहा थधी थींदी यानी चाशनी थधी थींदी त इहो क्रिस्टल फॉर्म वठंदी और तोशनि जे मथां हिकु लेयर ठहंदो। प्रोसेस सेम ई आहे, सिर्फ़ु तोशनि खे पहिरियों कढी रखिणो आहे अगरि असांखे खंड जो लेयर न खपे त, और अगरि खंड जो लेयर खपे त थोरो हिनखे वधीक टकाए करे असांखे रखिणो आहे और हिन मां कढणो बि न आहे। ॾिसो इन में ई रहण ॾिनो आहे मां। जीअं खंड थधी थींदी त क्रिस्टल फॉर्म में अची वेंदी त तोशनि जे मथां हिकु लेयर अची वेंदो। एक्चुअली रियल में जेके तोशास हूंदा आहिनि उन में सभिनी में हीअं हिकु ॿाहिरां खंड जो लेयर हूंदो आहे। पर अॼुकल्ह सभु कोई हेल्थ कॉन्शियस थी वियो आहे, खंड घटि खपे त इन जे करे चाशनी में विझी हिक तार जी जेॾी महिल चाशनी थींदी आहे त थोरी देरि रखी उन में कढी छॾिणो आहे और छाणीअ ते रखिणो आहे। इहे असांजा तोशा तयार थी विया आहिनि। ॿाहिरां हिकु क्रिस्टल जो लेयर आहे पर अंदरि जेके आहिनि इहे सॉफ्ट आहिनि बिल्कुलु। ॾिसो खाइण में ओतिरा ई टेस्टी आहिनि। ॾिसो अंदरि जेको लेयर आहे बिल्कुलु सॉफ्ट आहे। बुरकणा बिल्कुलु जीअं चवंदा आहिनि न सिंधीअ में बुरकणो तोशो आहे त इहे सेम बुरकणा आहिनि। त असां जेको मोहिण जो इस्तेमालु कयूं था उहो बराबरि हुअणु खपे। मोहिण बराबरि न हूंदो त असांजा तोशा जेके आहिनि बराबरि न ठहंदा। इहे असांजा सिंधी तोशा तयार आहिनि जेके असां केतिरनि ई फेस्टिवल्स ते खाईंदा आहियूं। त हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो ऐं मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे वीडियो कीअं लॻो। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। फेसबुक और इंस्टाग्राम ते मूंखे ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।